बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सईमा सिकंदर कोराई, एक्स तालका नाज़िम पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं मां पाकिस्तान पीपल्स पार्टी जो पुराणो वर्कर आहियां। असांजी सॼी फैमिली पुराणी वर्कर आहे। जीअं त मुंहिंजो हिकिड़ो पेट्रोल पंप आहे सदूजा थाणे जे हद में, सकीना पेट्रोलियम सर्विस। 4-5 महीना अॻु में मुंहिंजे पंप तां ट्रांसफार्मर चोरी थी वियो। हीउ मुंहिंजो चौकीदार आहे अख्तर अली बरोड़ा साहब। इन माण्हू सुञाता। असां FIR दर्ज कराई सदूजा थाणे ते। फलाणा माण्हू जेके आहिनि उहे असांजा ॾोह जा ॾोही आहिनि। असां FIR दाख़िल कराईसीं। माण्हू हथ कोन आया, केस चालान थी वियो। कोर्ट उन्हनि माण्हुनि खे इश्तिहारी करार ॾेई छॾियो। असां उन्हनि मां मेन जेको जवाबदार हुयो हमीदुल्लाह नियाज़ी, असां उन खे ॻोल्हे पुलिस सदूजा, SHO सिकंदर चांग, ASI असलम वगण साहब ऐं मुंशी आहे अयाज़ काशकेरी साहब, उन्हनि जे हवाले कयोसीं त बाबा ही जवाबदार असां जेको आहे सो हिते हिननि जी कई आहे, पुठियां पोइवारी कई आहे। हाणे तव्हां अचो या अची हिन खे ॿधो। उहो असां हुननि खां ॿधारायोसीं। असां अञा घर ई कोन पुॻासीं त ख़बर पई त जवाबदार छुटी वियो। SHO साहब, SHO सिकंदर अली चांग साहब 2.5 लख रुपया वठी उन माण्हू खे जेको आहे सो छॾे ॾिनो। जॾहिं मूंखे ख़बर पई, मां साईं जन खे गुज़ारिश कई। हुन चयो त न बाबा न, बिल्कुलु वेठो आहे, अहिड़ी ॻाल्हि कान्हे। अॼु छंछर जो ॾींहुं आहे, सुभाणे जेको आहे सो आचर ते जेके लॻंदियूं आहिनि कोर्टूं, उन में मां जेको सो रिमांड जे लाइ पेश कंदुसि। ऐं जेको आहे सो बिल्कुलु एस्काउंटर आहे, कोर्ट जो एस्काउंटर आहे ऐं असां हिनखे कीअं छॾींदासीं। त मां हुनखे चयो अहिड़ी असां वटि हुनजी जेका रिकॉर्डिंग बि मौजूदु आहे ऐं जिथे असां हिनखे ॿधारायोसीं उन जी असां वटि जेको सो वीडियो बि मौजूदु आहे। असां हुनखे बार मां चयो, हू फ़ोन पोइ करणु छॾे वियो पंहिंजो SHO साहब। वरी मां मुंशी खे चयो, उहा बि रिकॉर्डिंग मौजूदु आहे। उन जेको IO आहे असलम वगण साहब, उन बि चयो न साईं बसि ईअं लवाइण लॻा। अहिड़ी मां WhatsApp जेको आहे SP साहब खे बि करे छॾियो त बाबा हिकिड़ा कोर्ट जा जेके मफ़रूर इश्तिहारी माण्हू जेके मुंहिंजा मुलज़िम आहिनि, मां उहे ॿधाराया आहिनि ऐं महिरबानी करे पंहिंजे SHO खे चयो त जेको सो इन्हनि खे कोर्ट में पेश करे। पर खोसो साहब जेको आहे उहो का अहिड़ी रिप्लाई कोन कई। हालांकि पंहिंजो SSP साहब जी त तमामु जेको सो सुठी रेप्यूटेशन वारो माण्हू आहे। पोइ मैसेज पढ़ियो या न पढ़ियो ख़ुदा बहितर ॼाणे। मुंहिंजी ज़ाती तरफ़ उन सां वाक़फ़ियत कोन्हे का। मुंहिंजी गुज़ारिश सिर्फ़ु एतिरी आहे त छा पुलिस जेका आहे उहा एतिरी छुड़वाग आहे, कोर्टनि खां बि मथां आहे जो जवाबदार असां किथां हुननि खे पंहिंजो कराए असां महफ़ूज़ किरजा ते करे हुननि खे जेको आहे सो पकड़ायासीं ऐं पुलिस जेको आहे सो पैसा वठी। पुलिस में इहे 3 माण्हू असां डिमांड था कयूं SP साहब खां, DIG साहब खां ऐं होम मिनिस्टर साहब खां त साईं असां होम मिनिस्टर साहब तव्हांजे हल्के जा माण्हू आहियूं ऐं तव्हांजा वर्कर आहियूं, पीपल्स पार्टी जा वर्कर आहियूं। छा जेकॾहिं अहिड़ी पुलिस जेका आहे उहा छा असां सां अहिड़ो बर्ताव करे थी, असांजा जवाबदार छॾे थी ॾिए त आम माण्हू सां हुननि जो रवैयो कहिड़ो हूंदो। इन करे मां आला अख़्तियारनि खां, ख़ासि करे जेको आहे सीशन जज नौशरफ फेरोज़ खां ऐं अहिड़ी इंफॉर्मेशन जेका आहे उनजे ॿधजण जी मुंहिंजो वकील आहे पंहिंजो गुलाम सरवर लोड साहब, उन मैजिस्ट्रेट साहब खे बि ॾिनी त साईं हीउ जेको तव्हांजे कोर्ट मां एस्काउंटर आहे इहो पुलिस पकड़ियो आहे ऐं उहा रिमांड वठणु ईंदी। ऐं पंहिंजो वकील साहब पाण SHO सां ॻाल्हायो, जेका रिकॉर्डिंग मौजूदु आहे त जेको सो SHO साहब हुन में चवे थो त साईं बिल्कुलु जेको आहे सो सुभाणे आचर जे ॾींहुं मां ऐं जेको सो हिन जवाबदार खे पेश करे असां रिमांड वठंदासीं ऐं जेको सो कोर्ट जो एस्काउंटर। हाणे मुंहिंजी जेको सो आला अख़्तियारनि खे, लजार साहब खे, DIG शहीद नज़ीराबाद ऐं SSP साहब खां गुज़ारिश आहे त महिरबानी करे इन्हनि 3 ऑफिसरनि खे जेको आहे सो सस्पेंड करे इंक्वायरी विहारियो ऐं असां सां इंसाफ़ कयो ऐं असांजा जेके जवाबदार आहिनि उहो कंहिं टीम खे मुक़ररु कयो त उहे गिरफ़्तार कयो।